नाज़रीन, पूरी सिंध जियां मटियारी ज़िले जे मल पहलवाननि जी सिंध हुकूमत सार न लधी आहे, जंहिं करे हिन महांगाई जे दौर में मल पहलवाननि जो गुज़र सफ़र ॾुखियो बणिजी वियो आहे। तफ़सील अब्दुल गफूर मल्ला जी हिन रिपोर्ट में। मलाखड़ो सिंध जो रवायती रांदि आहे। मलाखड़ो 5000 साल पुराणो, जेको अॼु बि पहिरियां खां वधीक मल पहलवान पंहिंजो ज़ोर आज़माइण जो मुक़ाबिलो कनि था। मलाखड़े में मंगड़हार फ़क़ीर पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पिणु कंदा आहिनि। पोइ मल पहलवान पंहिंजे जोड़ जे मल सां मुक़ाबिलो कंदा आहिनि। मलाखड़ो पाकिस्तान जे सूबे सिंध खां शुरू थियो। अॼु जे हिन दौर में अधु दुनिया में मल जा मुक़ाबिला पिणु थियनि था। मल हिक ॿिए खे किराइण जी कोशिश कंदा आहिनि। मल में हूअं ई अंग कंदा आहिनि। जांठो, अंदरियूं ॿाहिरियूं, वारो, खॿीअ जो साॼो अठु, ॾानी, कशी, घुमरी, फंदो, घुमाइण, ॿिया बि केतिरा ई नाला आहिनि। पर अफ़सोस, पूरी सिंध जियां मटियारी ज़िले जे मल पहलवान निधण का आहिनि। संदन सिंध हुकूमत, सकावत खाते, ज़िले हुकूमत मटियारी ऐं संदन का बि सार न लधी आहे। उन हवाले सां मल पहलवाननि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजी दर्द कथा ॿुधाईंदे चयो त सिंधी सकाफ़ती रांदि आहे। असां पहलवान आहियूं, वॾा पहलवान भिटाई कलंदर ते, पर असांजो सरकार में जेको सिंध स्पोर्ट आहे, स्पोर्ट में असांजो को बि क़दुरु कोन्हे। असांजा वॾा पहलवान जेका वीचारा बीमार पिया आहिनि, उनजा फंड कोन था मिलनि। ऐं असां नवां जवान, असां पहलवान आहियूं, लतीफ़ी एवार्डी पहलवान आहियूं, पर असांखे माना को बि नौकिरी जो आसिरो न। असां चवंदा ख़ुदारा अहिड़ो जज़ी दौरु हले थो, असां मलनि लाइ कुझु कयो। असां पहलवान आहियूं ऐं पूरे पाकिस्तान लेवल ते पहलवान आहियूं। हर 4 सूबा विढ़ूं था, 12 मुल्क विढ़ूं था, पर असांखे छो पोइ हिते कयो आहे? असां हेॾा पहलवान आहियूं, रांदीगर आहियूं। सिंध जी सकाफ़ती रांदि आहे, क़दीमी रांदि, पुराणी रांदि आहे, त असांखे नौकिरियूं ॾियो। सिंध धरतीअ जा चैनल आहिनि, उहे ख़ासि करे असांजे हिन पहलवाननि खे मथे उजागर कंदा आहिनि। मूं 22 साल पहलवानी कई, इन खां पोइ आउं कंपेयरिंग कंदो आहियां। पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾिनी, हालांकि मुंहिंजी इंटर जी माना त तइलीम आहे, पर सरकारी को बि असांखे अहिड़ो रिस्पेक्ट न मिलियो आहे। सिंध जी सकाफ़ती रांदि आहे, पहलवानी आहे, ऐं हीअ असांजे अबनि ॾाॾनि खां हलंदी बि अचे। हर रांदि खे तरक़ी आहे, हिनखे छो आहे? माटे जी माउ वारो सलूक रखियो वियो असां सां छो? इन ॻाल्हि जो वॾो अफ़सोस रहियो त सॼी ज़िंदगी असां अहिड़े हिकिड़े फ़न खे ॾिनीसूं जंहिंमें असांखे पछाड़ियो नतीजो इहो निकितो त बेरोज़गारी ऐं बचनि जे अॻियां बुख ऐं बदहाली जी सूरत में वेठा आहियूं। असांजी पहलवानी पुराणी रिवायती सिंधी सकावत आहे। हीअ पहलवानी असांजी चौथी पीढ़ी पहलवानी कंदी आई आहे। पहिरीं असांजो अला बख्श शहीदी हो, उन खां पहिरीं मनवो शहीदी हो, वरी मनवे खां पोइ भलाऊ शहीदी थियो, भलाऊ खां पोइ वरी हींअर जेको आहे मौला बख्श शहीदी ज़िले ते ऐं सदर बि आहियां। असांजे मल जे तोच कोन्हे, गवर्नमेंट जो तोच कोन्हे। असांजो मलाखड़ा मेला मलाखड़ा इहे थींदा, इहे मारवाड़ा जहांगीर जेके असांजा आहिनि, इहे ई असांखे वंड ॾींदा। बाक़ी असांखे सिंध गवर्नमेंट ऐं स्पोर्ट असांखे कुझु नथी ॾे। ऐं जेका इहो बिरशा जो मलाखड़ो थिए थो, कलंदर जो मेलो थिए थो, इन जूं असांजूं बजेटियूं स्पोर्ट वारा खायो वञनि हला। असांजी सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, असांखे वधीक न वञनि ऐं मलनि खे वीचारा ग़रीब मिस्किन मल आहिनि, उनखे नौकरियूं ॾियूं वञनि। चवंदा आहिनि त जेको मेले जो शौक़ीन मेले ते वियो, मलाखड़ो न ॾिठो, उन शौक़ीन मेलो ई न ॾिठो। मलाखड़ो ॾिसण जो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत, सकाफ़त खातो मल पहलवाननि जी सार संभाल लहे थो या न, या ॿियनि मल पहलवाननि वांगुरु हिकु ॾींहुं पंहिंजी ज़िंदगीअ जो वारो वॼाए वेंदा। कैमरामैन ज़ोएब ख़ासकेली सां गॾु अब्दुल गफूर मल्ला, आवाज़ न्यूज़ मटियारी।